अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कंदासीं सखर मां। शहीद जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ कचे में ॿिए ॾींहुं बि पुलिस ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन जारी आहे। वधीक 3 सहूलियतकार गिरफ़्तार कया विया। पुलिस कचे में अचवञ जा रस्ता बि बंदि करे छॾिया आहिनि। ॿेड़ियूं बि बिहारी वयूं आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया त ऑपरेशन दौरान वधीक 3 सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एसएसपी सखर इरफान समो जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जे वेझो पहुची चुका आहियूं। खेनि बख़्श न कयो वेंदो। अॼु 3 ॾींहं बि ऑपरेशन जारी आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया सखर मां शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कचे में ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे। वधीक 3 सहूलियतकार गिरफ़्तार कया विया आहिनि। वधीक 3 सहूलियतकार गिरफ़्तार कया विया। अॼु ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे। पुलिस कचे में अचवञ जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। ॿेड़ियूं बि बीहारी वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सखर पुलिस पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अॼु ॿिए ॾिहाड़े बि शाह बेले अलिफ कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन जारी आहे। एसएसपी सखर इरफान समो दावा कई वई आहे त अॼु वधीक जेके अंसो हिकु मुख्य सहूलियतकार समेत 3 जेके अंसो पनाह ॾींदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं खाइनि जेका आहे सो वधीक पुछागछा कई पई वञे। कचे वारे इलाइक़े में कातलनि खे जेके गिरफ़्तार जवाबदार कया विया आहिनि उहे उन्हनि खे फैसिलेट करे रहिया हुआ, सहूलियत ॾेई रहिया हुआ ऐं पनाह जेके अंसो ॾेई रहिया हुआ। हिन वक़्तु एसएसपी सखर इरफान समो कचे वारे इलाइक़े में मौजूदु आहे जिते ऑपरेशन जी पाण निगरानी करे रहियो आहे। अॼु ॿिए ॾिहाड़े बि शाह बेले में जेको आहे सो पुलिस जो ऑपरेशन जारी आहे जिते क़तल केस में दहशतगर्द जेके अंसो मौजूदु आहिनि उन इलाइक़े खे मुकमल तौर ते जेको आहे सो घेरो करे ॾिनो आहे ऐं जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि करे आरज़ी जेके पुलिस जे लाइ आहिनि रस्ता आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। ड्रोन जे ज़रिए जेके कातिल आहिनि उन्हनि जी पिणु जेका आहे सो इहो निशानदी कई पई वञे, निगरानी उनजे ज़रिए कई पई वञे। एसएसपी समूह दावा कई वई आहे त हिकु मुख्य आम सहूलियतकार ऐं क़तल जे जेके आहे सो प्लानर समेत 3 जेको आहे सो वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं खाइनि जेका आहे सो पुछागछा कई पई वञे। संदसि चवणु हुयो त जेके मुख्य कातिल आहिनि उन्हनि जे बि वेझो पहुची चुका आहियूं। खेनि जेका आहे सो जल्द जेको आहे सो गिरफ़्तार कयो वेंदो। पाणीअ जे हुअण सबबि ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि लेकिन सिक्योरिटी फोर्सिस जे मदद सां जेको आहे सो अॼु ॿिए ॾिहाड़े बि सखर पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। गुज़िरियल ॾिहाड़े सखर पुलिस पारां 4 जेके आहिनि सो सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वियो। अॼु जेके आहिनि सो 3 खे गिरफ़्तार कयो वियो आहे जंहिंमें हिकु मुख्य अहम सहूलियतकार बि शामिल आहे जेको क़तल जी प्लानिंग समेत ऐं कातिलनि खे फैसिलेट तोड़े पनाह ॾियण समेत अहम जेके आहिनि सो इल्ज़ामनि हेठि आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ बि जेका आहे सो जांच कई पई वञे। ॿिए ॾिहाड़े ऑपरेशन जेको आहे सो हली रहियो आहे। पुलिस सखर पुलिस मुख़्तलिफ़ डीएसपी जेके आहिनि सो सिक्योरिटी फोर्सिस जा जेके एहलकार आहिनि उहे एसएसपी सखर जे निगरानीअ में जेको आहे सो ऑपरेशन हली रहियो आहे। 2 ॾींहंनि जे अंदरि 7 जेके आहिनि सो सहूलियतकार ऐं पनाह ॾींदड़ जेके आहिनि सो पुलिस पारां गिरफ़्तार कया विया आहिनि। एसएसपी जो चवणु आहे त जल्द कातिलनि ताईं पहुची वेंदासीं। जी अनस घांगरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। ऑपरेशन दौरान वधीक 3 सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जे वेझो पहुची चुका आहियूं। एसएसपी इरफान समो जो चवणु आहे त खेनि बख़्श न कयो वेंदो।